अस्सलाम वालेकुम दोस्तों असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे शाह लतीफ़ जी शाइरी में इंसान शनासी। त दोस्तों जीअं असां शाह लतीफ़ जे मुख़्तलिफ़ जी शाइरी में मुख़्तलिफ़ पहलुअनि ते हिकिड़ी लेक्चर सीरीज़ शुरू करे रखी आहे। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे इंसान शनासी, यानी इंसानियत लाइ जेको आहे शाह लतीफ़ जी शाइरी में जेके पहलू मिलनि था, इंसानी क़दर जेके मिलनि था, इंसानियत जेको जो पहलू मिले थो उहो असां डिस्कस कंदासीं। सो दोस्तों इन में इहो आहे जो असांजो तरीक़ेकार इहो हूंदो त असां इन में जस्ट हिन लेक्चर में असां सिर्फ़ु शेर ॾिसंदासीं, जेके मशहूरु शाह लतीफ़ जा शेर आहिनि इंसान शनासी जे हवाले सां, उहे असांखे यादि बि कंदासीं ऐं असांखे यादि करणा आहिनि उहे, ताकी जॾहिं इंसान शनासी ते अगरि सुवालु अची वञे त उन शेर जे पस मंज़र में असां कुझु लाइनूं लिखी ऐं उन खां पोइ उहो शेर वग़ैरह असां लिखंदासीं ऐं ईअं उनखे असां एलेबोरेट कंदा कंदा ईअं अची असां सवाल इख़्तिताम ते पहुचाईंदासीं। सो दोस्तों इन में ईअं आहे जो जेको आहे अच्छा पहिरियों असां अचूं था हींअर असां जेको शाह लतीफ़ जो तमामु मशहूरु शेर आहे, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। त दोस्तों इन शेर में बि शाह लतीफ़ आलिम सॼे आलम लाइ जेको आहे दुआ थो करे, सभु आलम जेको आहे आबाद करे, अलाह साईं जे दर अलाह साईं जी बारगाह में दुआ थो घुरे त साईं सदाई हमेशह करी मथे सिंध सुकार, हमेशह सिंध खे आबाद कर ऐं दोस्त मिठा दिल आलम सभु आबाद करी, सिंध खे आबाद कराए सॼा आलम पिणु आबाद कर। सो इन में त असां ॾिसूं था त माना इनखे असां मौजूदा वक़्त में इहो अगरि ॾिठो वञे त हीअ सॼी इंसानियत लाइ शाह लतीफ़ जेका आहिनि दुआ घुरी आहे, असां इहा किथे बि असां फिट करे सघूं था त माना शाह लतीफ़ जी शाइरी में इहो इंसानियत जो हिकु पहलू मिले थो। ॿियो शेर आहे, पाए कान कमान में मियां मार मम्मू, मुंहुं में आहीं तूं तुंहिंजो ई न तोखे लॻे। यानी पाए कान कमान में, यानी कमान में माना कानो या खणी चइजे तीर खणी चइजे, ईअं मियां मार मम्मू माना माना न, मियां मार माना मारे मारण, मार मम्मू न मूंखे न मार, माना तीर कमान में पाए मूंखे न मार, मुंहुं में आहीं तूं माना मां ऐं तूं हिकु ई आहियूं, तूं बि इंसान आहे मां बि इंसान आहियां, तुंहिंजो ई न तोखे लॻे। यानी हिकु इंसान जो दर्द ॿिए इंसान जो दर्द आहे, हिकु इंसान जी तकलीफ़ ॿिए इंसान जी तकलीफ़ आहे। सो इन में बि हिक ॿिए सां सुठो हलणु ऐं हिक ॿिए खे तकलीफ़ न पहुचाइण जो दर्स मिले थो। लहरनि लख लिबास पर पाणी पसंदि हिकिड़ो, यानी इन शेर में बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमाइनि था त यानी लहरूं जेके हूंदा आहिनि उन्हनि जा लख लिबास आहिनि, लहरुनि जा लहरूं नंढियूं वॾियूं अहिड़े हिसाब सां थियनि थियूं, पर पाणी पसंदि हिकिड़ो, यानी उन्हनि जो जेको बुनियादु आहे उहो पाणी आहे, उनजो जेको उनजी मादियत आहे, उनजो जेको वजूद आहे उहो हिकिड़ो ई आहे। असीं सभु माना इंसान जो इंसाननि जो वजूद हिकिड़ो ई आहे असांजी, ऐं इन लाइ असांखे इंसानियत वारे पहलू खे पकड़णु खपे ऐं इंसानियत ई सिखणु खपे। अॻियो शेर आहे, हू चवनी तूं मचओ वाता वराए, अॻराई जो करे खता सुखाए, पान में पाए वियो कीने वारो कीन की। यानी इहो चए थो त तव्हांखे ॿिया कुझु बि चवनि, तव्हां अॻराई न कयो, तव्हां उन्हनि खे वराए कुझु न चओ, जेको अॻराई कंदो आहे उहो खता खाईंदो आहे, ऐं कीने बुग़्ज़ वारो माण्हू जेको आहे उहो कोन पिराईंदो आहे, उहो कोन कामयाबु थींदो आहे, उनखे कुझु न हासिलु थींदो आहे उन मां। सो इन में इहो चवे थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई त माना अॻराई खां पासो करण जो दर्स मिले थो, ऐं पाण फरमाइनि था त जेको अॻराई करे थो उहो खता खाए थो। अॻियो शेर आहे, वलर कयो वतन पिरत न छिननि पाण में, पसो पखीड़नि माणा मेठ घणो। यानी हिकिड़ो झुंड हिकिड़े जथे में हिकिड़े वलर में इहे पिरत न छिननि पाण में, यानी पखी ॾिसो पखियुनि खे असां ॾिसंदासीं त पखी झुंड में हिकिड़ो ठाहे जथो ठाहे घणा सारा पखी जेको आहिनि पाण में उॾामंदा आहिनि, पिरत न छिननि पाण में उहे मोहबत जे अंसर खे जेको आहिनि न विसारींदा आहिनि, न छॾींदा आहिनि। पसो पखिड़नि, पखियुनि खे तव्हां ऑब्ज़र्व कयो, पखियुनि खे तव्हां ॾिसो, माणा मेठ घणो, माण्हुनि खां वधीक उन्हनि में मोहबत नज़र ईंदी तव्हांखे। त दोस्तों अॻियो शेर आहे, वहदत कसरत थी कसरत वहदत कुल, हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोली ॿी न भुल, हू हुलाचो हुल बिला संदो सजणे। यानी चए थो त हिकु वजूद मां केतिरा ई वजूद ठहिया ऐं केतिरा ई उहो कसरत वहदत कुल, ऐं उहो केतिरा ई वजूद ई हिकु वजूद आहे, उहो सभु वजूद हिकु ई वजूद जो मज़र आहे, हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿी ॿोली ॿी मबुल, हू हुलाचो बिला संदो सजणे। यानी इहो हक़ आहे, इन खे ई
यादि कर इन खे न विसार, ही सॼी जॻह काइनात आहे इहा हिकु ई। जीअं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे वहदतुल वजूद जे फ़लसफ़े मां कायल हुआ, इन लाइ पाण जेको आहे इन लाइ संदन शाइरी में वहदतुल वजूद जो जेको आहे दर्स मिले थो। सो उहो पाण चवनि था त ही सॼी जेको आहे मख़लूक जेका आहे या उहा ख़ालिक जो मज़हर आहे। सो इन लाइ हिकु इंसानियत जो पहलू असांखे न छॾणु खपे। ऐं ख़ुदा ताला बारी ताला जी तरफ़ां जेके बि इंसानियत जा कानून मुक़ररु थियल आहिनि उन्हनि खे न छॾणु खपे। सो दोस्तो, इहे अगरि असां 5-7 बेत यादि करे असां पंहिंजे सवाल में इनकारपोरेट कंदासीं, सवाल में असां ऐड कंदासीं, त उन सां गॾोगॾु जीअं इन्हनि जो हर हिकु बेत जे बैकग्राउंड में कुझु लिखंदासीं त शाह लतीफ़ भिटाई जीअं हू चवंदी तूं मचओ वाता वराए, इन जे अॻियां लिखंदासीं माना जीअं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जीअं त अग्रही करण खे खां मना कयो आहे ऐं पाण में जेको आहे मुहबत सां हलण जो दर्स ॾिनो आहे। ऐं पाण चवनि था त पाण फरमाइनि था त जेके अग्रही कनि था उहे ख़ता खाइनि था, उहे जोखे में आहिनि, उहे नुक़सान में आहिनि। सो असांखे अग्रही करण खां मना कयो आहे। त अहिड़ी तरह अहिड़ो मुआशिरो जनमु वठंदो जंहिंमें बर्दाश्त हूंदी, जंहिंमें सबर हूंदो, जेको अमन ते ॿधलु हूंदो। सो अहिड़े हिसाब सां वरी जीअं पाण इन शेर हेठि शेर में ईअं फरमाइनि था, हू चवनि तो हेठि लिखी छॾींदासीं असां। सो अहिड़े तरीक़े सां असांजो हिकिड़ो बहितरीनु सुवालु तयारु थी सघे थो शाह लतीफ़ जी शाइरीअ में इंसान शनासी ते। सो थैंक यू दोस्तों, इंशाल्लाह मिलंदासीं ॿी वीडियो में अॻे लेक्चर सां गॾु। थैंक यू।